उमर आए ओचितो दाब वॾे दड़के, न त सिसी तुंहिंजी सूमरा पई लामन ते हा लड़के। अहिड़ो कहर कड़के जो बेॾोहियूं बंदि के। ही कंहिंजी काल थी अचे पई? सकी, हा सकी, कहिड़ा हाल अथई छोरी? ख़ुशि आहे नी? सफ़ाई टेट लॻी पई आहे नी? हा, मां चयो मां ॾे ॻाल्हि ई न कई अथई, शादी में अहिड़ी मसरूफ़ थी वई आहे अलाए छा। हा, छो माई वरी छा थियो? इन भागी तूं त 12 ई महीना सूरनि में आहे। पुट ऐं रन मुरीद आहे? छो वरी छा कयईं तोसां? हा, धीणे जी बि त शादी कराई आहे न, ॼाटे जो हवालु ॾे। उहो ज़ाल सां सही थो हले, सदोरो आहे। हा, ऐं वरी जॾहिं पुटु सदोरो थो थियण जी कोशिशि करे त उहो तोखे बुरो थो लॻे? बाहि ॾियां छोरी, छाकाणि अची छिती थी आहे? छॾ वेचारी खे, तूं ज़िंदगी खाई वई आहे, बाहि ॾियां। चङो, हिनखे पुट खे फ़ोन ॾे त सम्झायांसि थी, तूं परेशान न थी। हा बा, टेट लॻो पियो आहे नी, सफ़ाई ख़ुशि लॻो पियो आहे नी। हे माणे मूंखे दहा थी ॾे पई तुंहिंजी, छाकाणि? छा थियो आहे वरी? माणे जो दिमाग़ु ख़राबु आहे? अबा मिड़ई थोरो मखणु हणंदो करेसि, मां वीचारी कुराड़ी आहे, पर इन जो मतिलबु इहो बि न आहे त तूं माना सफ़ाई ज़ाल खे पादर हणंदो अथई। अबा उहो ज़मानो खाई वियासीं, असांजा हूंदा उहो ज़मानो ॿियो हूंदो त असांजा हथ इहे भॻल आहिनि अञा ताईं ॾिसंदो त पाण खे कॾहिं ॾेर हणी वेंदो पादर त कॾहिं हो हणी वेंदो। हाणे उहो ज़मानो न आहे अबा, मतां औरत ते हथु खयों थी। अबा हो वीचारी तुंहिंजे लाइ हर शइ छॾे आई आहे, तुंहिंजे लाइ सभु कुझु छॾे आई आहे, मतिलबु माउ त इहा निभागी, हुन ॾिठो बा मूंखे सॼी ज़िंदगी पादर लॻा, हाणे हिनखे छो न लॻनि? पर हाणे उहो ज़मानो त न आहे न, हो इहो त नथी सम्झे। मां हाणे अमेरिका आई आहियां, मां सम्झी वई आहियां हर शइ, पर हाणे तुंहिंजी माणे त कोन थी सम्झे इहो पई। न भाई, ईअं थोरी थींदो आहे। हाणे ॾिस, पंहिंजी धीअ खे जो जॾहिं पादर हणेसि पंहिंजो ॼाटो, त उन महिल त हुनखे ॾुख थींदो न थींदो? त उहो जेके तूं वठी आयो उहो त कंहिंजी ॼाई ॼणी आहे नी अबा। हा, शुक्र आहे तूं सम्झदार आहे अबा। मां चयो न, ज़ेबी त वॾी हरामज़ादी आहे। अबा जवानी खां अहिड़ी आई आहे, हाणे अॼोकी थोरी आहे, ऐं हाणे सुधरण जी वही बि न अथसि। हाणे पंहिंजी जवानी खाई वई, हाणे जेको दिमाग़ में अचेसि त उहो अचेसि। हाणे अबा तूं छा कंदेसि? ॿियो असां अबा सिंधी आहियूं, असां वटि जॾहिं का न्याणी ईंदी आहे नी त उहा 7 क़ुराननि जो मटु सम्झी वेंदी आहे, फ़ैसिला माफ़ु थी वेंदा, खून माफ़ु थी वेंदा आहिनि अबा। हे त वरी बि जॾहिं सम्झे थो त पोइ मां हाणे बाक़ी तोखे छा का सम्झायां? हा बसि इहो ॿियो ध्यानु रखजांइ। हे जेको उमर बादशाह जी ॻाल्हि कंदा आहिनि, ॿुधो हूंदो अलाए तूं न? असांजी त वॾड़ियूं हूंदियूं, पोइ कहाणियूं जॾहिं असांखे ॿुधाईंदियूं नंढा हूंदा हुआसीं। चयोमां उमर जेको आहे सो मारी खे खणी वियो, मारवी खे उमरकोट में वञी बंदि कयईं, पर उन खे जेको आहे सो हा हा, इहो जेको उमरकोट में थी म्यूज़ियम बि अथी हिते, अलाए हाणे त छा था चवनि। त उमर जॾहिं खणी वियो मारवी खे त माना हो न कयईंसि, ज़बरदस्ती शादी न कयईंसि अबा। इज़त कंदो न, हो राय ॾियाज जेको हूंदो उहो उनखे सोरठ खे गॾु तख़्त ते विहारींदो। अबा असां सिंधी उहे माण्हू आहियूं। हा उन अबा, असां वटि इज़त हूंदी आहे औरतुनि जी। हा बसि पोइ इहो चवां न, माउ जो चवणु थिए न, इहो ॾिसजांइ पहिरियों हक़ु ॾिसजांइ त केरु हक़ ते आहे, पोइ उनखे ग़लति ऐं सही चइजांइ। बाक़ी हथु खणण जो त अबा तूं सोच ई न, छो त अॼुकल्ह कहिड़े ज़माने में था रहूं असां? औरत ऐं मर्द में कहिड़ो फ़र्क़ु आहे? ॿई हिकिड़ा इंसान आहिनि, इंसान ते हथु थोरी खणबो आहे अबा। सम्झाइबो आहे हुनखे, नथो सम्झे त पोइ ॿिया तरीक़ा खोड़नि। ज़रूरी थोरी माण्हू हथु खणे, हथु खणबो जानवरनि ते बि अॼुकल्ह माण्हू इन ते था एतिराज़ था करनि। अबा अमेरिका में त तूं कुते खे बि हथु नथो लाहे सघें, त माण्हू जी ॻाल्हि थो करे पियो तूं। हा नी अबा, चङो बसि हाणे रखांइ थी, माण्हुनि सां बि मूंखे ॻाल्हाइणो आहे। हा हा, चङो, ख़ुदा तोखे ख़ुशि करे, अलाह तोखे हयातु ॾे, कामयाबु करे, तव्हांखे ॿचिड़े वाल करे, अलाह 7 पुट थो कंदे। मुंहिंजी दुआऊं ई तोसां गॾु आहिनि अबा। चङो, मिठाई मां खाईंदीसांइ, जॾहिं बि आयासीं पाकिस्तान में मिठाई खाईंदीसांइ। हा
चङो अलाह तोखे ख़ुशि करे, मां सदको रख अलाह तो ख़ुशि करे। ॾिसो माई माण्हुनि जा हालत, ॼाटो धीअणे सां सही थो हले त उहो चए सुठो आहे, पुटु जॾहिं हले थो ॿिए हुन सां पंहिंजी ज़ाल सां सही थो चए इहो किनो आहे, रन मुरीद थी वियो आहे। माई से बि हे मां पोतियूं हिन कारियूं वारियूं करे पेटाए थी, बाक़ी माई तूं त मां चढ़ी वई आहियां। अबा ईअं मायूं लॻियूं पियूं आहिनि, अलाह खां तौबा ऐं ज़ारिया। अलाए इहे मायूं क़बर में कीअं वेंदियूं पोइ, हिनखे भला क़बर नथी सुझे छा अबा? अलाए मूंखे त माई हिननि मायुनि जी ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे त इहे कंदियूं कीअं अॻिते। अलाए अबा अलाह बख़्शण वारा, पर मूंखे हिननि मायुनि जो नथो लॻे। इहे जेके हिननि जा पिरकार आहिनि न जवानी खां हिनमहिल ताईं इहे मायूं लॻे थो इहे न सुधरंदियूं, पर तव्हां ज़रूरु सुधरिजांव अबा। इहो जेको मां ॻाल्हि हिनखे सम्झाई या तव्हां बि सम्झिजांव जो अॼुकल्ह उहो दौरु न आहे अबा जो तव्हां कंहिंखे विढ़ंदव वग़ैरह। अॼुकल्ह इंसान खे इंसान करे ॾिसो, उन सां प्यारु कयो अबा, उन खे सम्झायो। जेकॾहिं हर इंसानु ग़लती कंदो आहे अबा, ऐं इंसानु जेकॾहिं इहो सम्झे न त हे शइ ग़लति आहे त उहो कंदो ई न, उनखे इहो लॻे थो त इहा शइ सही आहे, इनजे करे करे थो न उहो। उनखे सम्झायो अबा त उहा शइ ग़लति कीअं आहे। बसि पोइ हाणे वधीक टाइम न थी वठां तव्हांजो, अलाह तव्हांखे ख़ुशि करे, अलाह तव्हांखे कामयाबु करे, मां सदकू